शैतान जा गुरू न गुरू। भेणियो तूं पाण ॾिठो त रबन दर खोले दीवाननि वांगुरु तोसां मिलण आयो, तोखे ॾिसण आयो। जेकॾहिं रबन जो वसल आहे हू तोखे पाण सां गॾु वठी वञे हा। कमीना ॿिया बि घणा, पर हाकिम ख़ान, कमाल ख़ान ऐं ओठे जहिड़नि कमीननि जी बूटीअ ई ॿी आहे। हे उहे ज़हर ज़िंदगी ड्रामे जा नांग किरदार आहिनि जंहिंखे नूर ज़हूर ड्रामे जे कहाणीकार तमामु घणो डिघो रसो विझी छॾियो आहे। सियाणनि सच चयो आहे त कुते जी ॻिचे में रसो जेतिरो थी सघे त सोढ़ो पयल हुजे। उहो जेकॾहिं छितो बि थी पवंदो त पोइ ॻोठ में कंहिं बि मज़लूम जे अॻियां ज़ियानी कोन करे सघंदो। हिते त इन्हनि टिन्ही किरदारनि जी ॻिचे में रसो तमामु घणो डिघो विधो वियो आहे जो 350 एपिसोड मुकमल थियण वारा आहिनि, पर अञा बि इन्हनि जी ॻिचे में रसो डिघो आहे। ख़बर न आहे त उहो कॾहिं ॾींहुं ईंदो जॾहिं रबन, वारिस जहिड़ा जोधा जवान इन्हनि जी ॻिचे में रसो सोढ़ो करे सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं इन्हनि जे नक में नोड़ी विझी नचायो वेंदो। बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे जे ॾिसंदड़नि लाइ तमामु ख़ुशीअ जी ख़बर बि आहे ऐं ॾुख जी ख़बर बि आहे। ख़ुशीअ जी ख़बर इहा आहे त तमामु जल्द रबन ऐं वारिस इन्हनि खे मौत जे मुंहं में मोकिलण वारा आहिनि। कमाल ख़ान खे गफ़ार ख़ान पंहिंजे हथनि सां मारींदो ऐं ओठो कुझु क़िस्तुनि खां पोइ ग़ाइबु थी वेंदो। जॾहिं वापसि ईंदो त ओठे जी अछी ॾाढ़ी छॾियल हूंदी ऐं पंहिंजे गुनाहनि जी हिकु हिकु खां माफ़ी घुरंदो। पंहिंजे ई हथनि सां पंहिंजो पाण मथे में मिटी विझंदो, चरनि जहिड़ा हाल करे पंहिंजा लटा फाटल करे हिकु हिकु ॻोठ जे माण्हूअ खां माफ़ी घुरंदो ऐं उन्हनि जे पेरनि ते पयल हूंदो। पर अफ़सोस त ॻोठ जो केर बि माण्हू उनखे माफ़ी कोन ॾींदो। ॻोठ में ईअं शींहं जे साम्हूं गिदड़ भॼंदा आहिनि, हाकिम ख़ान ऐं कमदार ईअं भॼंदा। रबन जे साम्हूं हाकिम ख़ान ऐं कमदार अहिड़ी मौत मरंदा जो सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं भॼी भॼी उन्हनि जे मथे में मिटी विझी नक में नोड़ी विझी नचाईंदो। न सिर्फ़ु हाकिम ख़ान खे पर उन सां गॾु हुन जे गुनाहनि जो भाईवार कमदार खे बि नचायो वेंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अदाकारनि तमामु ज़बरदस्त महिनत कई। सभ खां पहिरियां सुपर हिट किरदारनि में आज़म जान मेंगल, अज़ीज़ कमरानी ऐं रिमशा शहज़ादी साबित थिया ऐं उन खां पोइ सैयद निसार शाह जे गफ़ार ख़ान जहिड़े इंसाफ़ वारो किरदारु निभायो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान बि घटि कान कई। इन्ही 5-6 किरदारनि जे बुनियाद ते ज़हर ज़िंदगी ड्रामो अॼु 350 एपिसोड ते पुॼण वारो आहे, जंहिंजी अव्हां 346 एपिसोड अॼु ॾिठी हूंदी। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ओठे जहिड़े उठ बि तमामु बहितरीन अदाकारी कई। बुनियादी किरदारनि में आज़म मेंगल ओठो मतिलबु उमैद अली कलवड़ साहब ऐं उन सां गॾोगॾु कमाल ख़ान, रिमशा शहज़ादी, अज़ीज़ कमरानी जो जेकॾहिं नालो न वठूं त इहा नाइंसाफ़ी थींदी, छो त रबन ऐं राणे जी जोड़ीअ खे ॾिसी माण्हू असद कुरैशी जे किरदार खे बि विसारे वेठा आहिनि। नाज़रीन, हालार जो किरदारु निभायो असद कुरैशी, जंहिं उथंदे 5 एपिसोड में बहितरीन अदाकारी कई ऐं हालार जो किरदारु बख़ूब निभायो। पर रबन ऐं राणे जी तमामु बहितरीन अदाकारी ॾिसण खां पोइ कंहिं माण्हू खे असद कुरैशी जी महसूस भी कमी कान थी त असद कुरैशी भी हिन ड्रामे में हुयो या न। बहरहाल, रबन ऐं राणे, आज़म मेंगल ऐं अज़ीज़ कमरानी तमामु बहितरीन किरदारु कयो। जेकॾहिं इन्हनि सां गॾोगॾु इन्हनि जी चरी मस्त भेण पठाणीअ जो नालो न खंयो वञे त उन सां बि नाइंसाफ़ी थींदी। बहरहाल, सोनू भी बहितरीन अदाकारीअ जो मुज़ाहिरो कयो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त बुनियादी किरदार इहे 7 हुया, पर हाणे इन्हनि ड्रामनि में बहितरीन अदाकारनि में ॿिया बि नवां किरदार अची चुका आहिनि, जंहिंमें हाकिम ख़ान जो किरदारु आहे ऐं हाकिम ख़ान जे कमदार जो किरदारु आहे। उन सां गॾोगॾु कमाल ख़ान सां गॾु जेको बख़्शू जो किरदारु करे पियो तमामु बहितरीन आहे। बख़्शू ऐं कमदार हाकिम ख़ान, अकबर उतरादी ऐं उन सां गॾोगॾु एजाज़ कोलाची तमामु बहितरीन सीनियर लेजेंड अदाकार आहे। एजाज़ कोलाची जंहिं दौर जो अदाकार आहे हुन दौर जा त शायदि अॼु नोट ई बंदि थी चुका आहिनि। बहरहाल, ज़हर ज़िंदगी ड्रामे में एजाज़ कोलाची जी एंट्री तमामु बहितरीन साबित थी, छो जो त एजाज़ कोलाची हमेशा
मथे लेवल जे ड्रामनि में कमु कंदो रहियो, मतिलबु त शहरी फैमिली टाइप जे ड्रामनि में तमामु घणो कमु कयो। सिंध टीवी ते ऐं KTN ते तमामु भला ड्रामा ॾिना। पर ॿाराड़ी जे कल्चरल ड्रामनि में जीअं पत्थर दुनिया सोप सीरियल हुई ऐं दर्दनि जो दरिया आज़म जान मैगल जी डायरेक्शन में सोप सीरियल हुई, अहिड़नि सीरियल में एजाज़ कुलाची घटि नज़र आयो, बल्कि नज़र आयो ई न। बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे में हुन एंट्री करे पंहिंजो पाण खे मञरायो त उहो बि हिकु अदाकार आहे। हालांकि जेके सीनियर अदाकार आहिनि, असां त एजाज़ कुलाची खे तमामु घणो ऐं पुराणे वक़्त खां सुञाणो पिया, तमामु बहितरीनु ऐं सीनियर अदाकार आहे। ॾिठो वञे त आज़म जान मैगल जी लेवल जो ऐं उन सां गॾोगॾु थी बि सघे थो मथां सीनियर हुजे। बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे में आज़म मैगल रबन जो किरदारु करे पाण खे सिंधी मीडिया जो शाहरुख़ ख़ान साबित करे छॾियो। हूअं त सिंधी मीडिया जो शाहरुख़ ख़ान अब्बास गुल ऐं हैदर क़ादरी हूंदो हो, पर हाणे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे ऑनियर थियण खां पोइ 350 एपिसोड ताईं रबन जे किरदार सां एॾी जान विझी करे ना सिर्फ़ मज़ाहिया पर एक्शन में भी भरपूर, ना सिर्फ़ एक्शन पर ट्रेजिडी ॾुख वारे किरदारनि में भी आज़म मैगल पाण खे वॾो मञरायो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अकबर उतरादी, सज्जाद समो, ख़ादिम हुसैन खखराणी, अहमद अली शेख, सैयद निसार शाह, उमैद अली कलवड़, रिमशा शहज़ादी, सोनू ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जे सीनियर मतिलबु सोनू जी माउ ऐं पीउ जे किरदार में भी बहितरीनु अदाकार साबित थिया। नाज़रीन, अकबर उतरादी जे पीउ जे किरदार में हूअं त वाहिद अली रज़ा हुयो, पर हाणे वाहिद रज़ा जी जॻह ते नियाज़ अची चुको आहे, जेको तमामु मोस्ट सीनियर अदाकार आहे, जंहिं पत्थर दुनिया जहिड़ी मेगा सोप सीरियल में भी बहितरीनु दुकान जो किरदारु कयो, मतिलबु दुकान वारे जो किरदारु कयो हो। नाज़रीन, अहमद अली शेख जो ज़हर ज़िंदगी ड्रामो पहिरियों ड्रामो आहे, पर हिन वक़्तु ज़हर ज़िंदगी ड्रामे खां अलावा भी अहमद शेख जा बहितरीनु ड्रामा हली रहिया आहिनि, जंहिंखे अव्हां कमीने कमाल ख़ान जे किरदार सां सुञाणो पिया। नाज़रीन, तमामु घणा दोस्त मैसेज कंदा आहिनि त मां ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां रिव्यू छो न आहे ॾींदो, आख़िर छाजे करे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे हिकु सिंधी ड्रामो आहे। मां पाण बि बेसिकली सिंधी आहियां, पर मुंहिंजे चैनल ते ॿिया उर्दू रिव्यू बि काफ़ी हलंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां उर्दू ड्रामनि खे ॾिसंदा आहियो त मुंहिंजे उर्दू ड्रामनि जा रिव्यू बि ज़रूरु ॾिसंदा। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु घणो पुॼाणी ते पुॻो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो 400 एपिसोड खां पहिरियां ख़तमु थी वेंदो। हाणे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बंदि थियण जूं घणियूं अची चुकियूं आहिनि। हाणे कमाल ख़ान जहिड़े कमीननि किरदारनि खे ॻिचे में रसो विझी सॼे ॻोठ में नचायो वेंदो। तमामु जल्द इहे क़िस्तूं अव्हां ॾिसण वारा आहियो, त पोइ हींअर ई अव्हां पंहिंजो पाण खे संभाले वठो, छो त आज़म जान मैगल रबन जे किरदार में हाणे मीरा खे ॾिसण खां पोइ, मीरा ऐं वारिस खे क़ैद में ॾिसण खां पोइ, कमीने कमाल ख़ान, हाकिम ख़ान ऐं ओठे जे टिनी चेहरनि खे हिक ई हंध ते गॾु ॾिसण खां पोइ चिरियो थी चुको आहे। हाणे रबन तमामु जल्द इन्हनि खे मौत जे मुंहं में सुम्हारण वारो आहे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे ऐं रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। जेकॾहिं रिव्यू पसंदि आयो हुजे त हिन वीडियो में कमेंट सुठो करे पंहिंजो पाण खे सुठो साबित कंदा। जेकॾहिं कंहिं अदाकार जी दिलि खे रंजिश थी हुजे त मां उन्हनि खां माज़रत ख़्वाह आहियां। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु ऐं ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV। अल्लाह हाफ़िज़। शैतान जा गुरू न गुरू भेणियो तूं पाण ॾिठो त रबन दर खोले दीवाननि वांगुरु तोसां मिलण आयो, तोखे ॾिसण आयो। जेकॾहिं रबन जो वसल आहे हू तोखे पाण सां गॾु वठी वञे हा। कमीना ॿिया बि घणा, पर हाकिम ख़ान, कमाल ख़ान ऐं ओठे जहिड़नि कमीननि जी बूटीअ ई ॿी आहे। हे उहे ज़हर ज़िंदगी ड्रामे जा नांग किरदार आहिनि, जंहिंखे नूर ज़हूर ड्रामे जे कहाणीकार तमामु घणो डिघो रसो विझी छॾियो आहे। सियाणनि सच चयो आहे त कुते जी ॻिचे में रसो जेतिरो थी सघे त सोढ़ो पयल हुजे। उहो जेकॾहिं छितो बि थी पवंदो त पोइ ॻोठ में कंहिं बि मज़लूम जे अॻियां ज़ियानी कोन करे सघंदो। हिते त इन्हनि टिनी किरदारनि जी ॻिचे में रसो तमामु घणो डिघो विधो वियो आहे, जो 350 एपिसोड मुकमल थियण वारा आहिनि, पर अञा बि इन्हनि जी ॻिचीअ में रसो डिघो आहे। ख़बर न आहे त उहो कॾहिं ॾींहुं ईंदो जॾहिं रबन, वारिस जहिड़ा जोधा जवान इन्हनि जी ॻिचे में रसो सोढ़ो करे सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं
इन्हनि जे नक में नोड़ी विझी नचायो वेंदो। बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे जे ॾिसंदड़नि लाइ तमामु ख़ुशीअ जी ख़बर बि आहे ऐं ॾुख जी ख़बर बि आहे। ख़ुशीअ जी ख़बर इहा आहे त तमामु जल्द रबन ऐं वारिस इन्हनि खे मौत जे मुंहं में मोकिलण वारा आहिनि। कमाल ख़ान खे गफ़ार ख़ान पंहिंजे हथनि सां मारींदो ऐं ओठो कुझु क़िस्तुनि खां पोइ ग़ाइबु थी वेंदो। जॾहिं वापसि ईंदो त ओठे जी अछी ॾाढ़ी छॾियल हूंदी ऐं पंहिंजे गुनाहनि जी हिकु हिकु खां माफ़ी घुरंदो। पंहिंजे ई हथनि सां पंहिंजो पाण मथे में मिटी विझंदो, चरनि जहिड़ा हाल करे पंहिंजा लटा फाटल करे हिकु हिकु ॻोठ जे माण्हूअ खां माफ़ी घुरंदो ऐं उन्हनि जे पेरनि ते पयल हूंदो। पर अफ़सोस त ॻोठ जो केर बि माण्हू उनखे माफ़ी कोन ॾींदो। ॻोठ में ईअं शींहं जे साम्हूं गिदड़ भॼंदा आहिनि, हाकिम ख़ान ऐं कमदार ईअं भॼंदा। रबनि जे साम्हूं हाकिम ख़ान ऐं कमदार अहिड़ी मौत मरंदा जो सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं भॼी भॼी उन्हनि जे मथे में मिटी विझी नक में नोड़ी विझी नचाईंदो। न सिर्फ़ु हाकिम ख़ान खे पर उन सां गॾु हुन जे गुनाहनि जो भाईवार कमदार खे बि नचायो वेंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अदाकारनि तमामु ज़बरदस्त महिनत कई। सभ खां पहिरियां सुपर हिट किरदारनि में आज़म जान मेंगल, अज़ीज़ कमरानी ऐं रिमशा शहज़ादी साबित थिया ऐं उन खां पोइ सैयद निसार शाह जे गफ़ार ख़ान जहिड़े इंसाफ़ वारो किरदारु निभायो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान बि घटि कान कई। इन्ही 5-6 किरदारनि जे बुनियाद ते ज़हर ज़िंदगी ड्रामो अॼु 350 एपिसोड ते पुॼण वारो आहे, जंहिंजी अव्हां 346 एपिसोड अॼु ॾिठी हूंदी। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ओठे जहिड़े उठ बि तमामु बहितरीन अदाकारी कई। बुनियादी किरदारनि में आज़म मेंगल ओठो मतिलबु उमैद अली कलवड़ साहब ऐं उन सां गॾोगॾु कमाल ख़ान, रिमशा शहज़ादी, अज़ीज़ कमरानी जो जेकॾहिं नालो न वठूं त इहा नाइंसाफ़ी थींदी, छो त रबन ऐं राणे जी जोड़ीअ खे ॾिसी माण्हू असद कुरैशी जे किरदार खे बि विसारे वेठा आहिनि। नाज़रीन, हालार जो किरदारु निभायो असद कुरैशी, जंहिं उथंदे 5 एपिसोड में बहितरीन अदाकारी कई ऐं हालार जो किरदारु बख़ूब निभायो। पर रबन ऐं राणे जी तमामु बहितरीन अदाकारी ॾिसण खां पोइ कंहिं माण्हू खे असद कुरैशी जी महसूस भी कमी कान थी त असद कुरैशी भी हिन ड्रामे में हुयो या न। बहरहाल रबन ऐं राणे, आज़म मेंगल ऐं अज़ीज़ कमरानी तमामु बहितरीन किरदारु कयो। जेकॾहिं इन्हनि सां गॾोगॾु इन्हनि जी चरी मस्त भेण पठाणीअ जो नालो न खंयो वञे त उन सां बि नाइंसाफ़ी थींदी। बहरहाल सोनू भी बहितरीन अदाकारीअ जो मुज़ाहिरो कयो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त बुनियादी किरदार इहे 7 हुया, पर हाणे इन्हनि ड्रामनि में बहितरीन अदाकारनि में ॿिया बि नवां किरदार अची चुका आहिनि, जंहिंमें हाकिम ख़ान जो किरदारु आहे ऐं हाकिम ख़ान जे कमदार जो किरदारु आहे। उन सां गॾोगॾु कमाल ख़ान सां गॾु जेको बख़्शू जो किरदारु करे पियो तमामु बहितरीन आहे। बख़्शू ऐं कमदार हाकिम ख़ान अकबर उतरादी ऐं उन सां गॾोगॾु एजाज़ कोलाची तमामु बहितरीन सीनियर लेजेंड अदाकार आहे। एजाज़ कोलाची जंहिं दौर जो अदाकार आहे हुन दौर जा त शायदि अॼु नोट ई बंदि थी चुका आहिनि। बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे में एजाज़ कोलाची जी एंट्री तमामु बहितरीन साबित थी, छो जो त एजाज़ कोलाची हमेशा मथे लेवल जे ड्रामनि में कमु कंदो रहियो, मतिलबु त शहरी फैमिली टाइप जे ड्रामनि में तमामु घणो कमु कयो। सिंध टीवी ते ऐं KTN ते तमामु भला ड्रामा ॾिना। पर ॿाराड़ी जे कल्चरल ड्रामनि में जीअं पत्थर दुनिया सोप सीरियल हुई ऐं दर्दन जो दरिया आज़म जान मेंगल जी डायरेक्शन में सोप सीरियल हुई, अहिड़नि सीरियल में एजाज़ कोलाची घटि नज़र आयो, बल्कि नज़र आयो ई न। बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे में हुन एंट्री करे पंहिंजो पाण खे मञायो त उहो बि हिकु अदाकार आहे। हालांकि जेके सीनियर अदाकार आहिनि, असां त एजाज़ कोलाची खे तमामु घणो ऐं पुराणे वक़्त खां सुञाणो पिया, तमामु बहितरीन ऐं सीनियर अदाकार आहे। ॾिठो वञे त आज़म जान मेंगल जी लेवल जो ऐं उन सां गॾोगॾु थी बि सघे थो मथां सीनियर हुजे। बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे में आज़म मेंगल रबन जो किरदारु करे पाण खे सिंधी मीडिया जो शाहरुख़ ख़ान साबित करे छॾियो। हूअं त सिंधी मीडिया जो शाहरुख़ ख़ान अब्बास गुल ऐं हैदर क़ादरी हूंदो हो, पर हाणे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे ऑनियर थियण खां पोइ 350 एपिसोड ताईं रबन जे किरदार सां एॾी जान विझी करे न सिर्फ़ु मज़ाहिया पर एक्शन में बि भरपूर
ना सिर्फ़ एक्शन पर ट्रेजिडी ॾुख वारे किरदारनि में बि आज़म मेंगल पाण खे वॾो मञरायो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अकबर उतरादी, सज्जाद समो, ख़ादिम हुसैन खखराणी, अहमद अली शेख, सैयद निसार शाह, उमैद अली कलवड़, रिमशा शहज़ादी, सोनू ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जे सीनियर मतिलबु सोनू जी माउ ऐं पीउ जे किरदार में बि बहितरीनु अदाकार साबित थिया। नाज़रीन, अकबर उतरादी जे पीउ जे किरदार में हूअं त वाहिद अली रज़ा हुयो, पर हाणे वाहिद रज़ा जी जॻह ते नियाज़ अची चुको आहे, जेको तमामु मोस्ट सीनियर अदाकार आहे, जंहिं पत्थर दुनिया जहिड़ी मेगा सोप सीरियल में बि बहितरीनु दुकान जो किरदारु कयो, मतिलबु दुकान वारे जो किरदारु कयो हो। नाज़रीन, अहमद अली शेख जो ज़हर ज़िंदगी ड्रामो पहिरियों ड्रामो आहे, पर हिन वक़्तु ज़हर ज़िंदगी ड्रामे खां अलावा बि अहमद शेख जा बहितरीनु ड्रामा हली रहिया आहिनि, जंहिंखे अव्हां कमीने कमाल ख़ान जे किरदार सां सुञाणो पिया। नाज़रीन, तमामु घणा दोस्त मैसेज कंदा आहिनि त मां ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां रिव्यू छो न आहे ॾींदो, आख़िर छाजे करे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे हिकु सिंधी ड्रामो आहे। मां पाण बि बेसिकली सिंधी आहियां, पर मुंहिंजे चैनल ते ॿिया उर्दू रिव्यू बि काफ़ी हलंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां उर्दू ड्रामनि खे ॾिसंदा आहियो त मुंहिंजे उर्दू ड्रामनि जा रिव्यू बि ज़रूरु ॾिसंदा। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु घणो पुॼाणी ते पुॻो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो 400 एपिसोड खां पहिरियां ख़तमु थी वेंदो। हाणे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बंदि थियण जूं घणियूं अची चुकियूं आहिनि। हाणे कमाल ख़ान जहिड़े कमीननि किरदारनि खे ॻिचे में रसो विझी सॼे ॻोठ में नचायो वेंदो। तमामु जल्द इहे क़िस्तूं अव्हां ॾिसण वारा आहियो, त पोइ हींअर ई अव्हां पंहिंजो पाण खे संभाले वठो, छो त आज़म जान मेंगल रबनि जे किरदार में हाणे मीरा खे ॾिसण खां पोइ, मीरा ऐं वारिस खे क़ैद में ॾिसण खां पोइ, कमीने कमाल ख़ान, हाकिम ख़ान ऐं ओठे जे टिनी चेहरनि खे हिक ई हंध ते गॾु ॾिसण खां पोइ चिरियो थी चुको आहे। हाणे रबनि तमामु जल्द इन्हनि खे मौत जे मुंहं में सुम्हारण वारो आहे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे ऐं रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। जेकॾहिं रिव्यू पसंदि आयो हुजे त हिन वीडियो में कमेंट सुठो करे पंहिंजो पाण खे सुठो साबित कंदा। जेकॾहिं कंहिं अदाकार जी दिलि खे रंजिश थी हुजे त मां उन्हनि खां माज़रत ख़्वाह आहियां। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु ऐं ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV। अल्लाह हाफ़िज़। ॻोठ में हीअं शींहं जे साम्हूं गिदड़ भॼंदा आहिनि, हाकिम ख़ान ऐं कमदार ईअं भॼंदा। रबनि जे साम्हूं हाकिम ख़ान ऐं कमदार अहिड़ी मौत मरंदा जो सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं भॼी भॼी उन्हनि जे मथे में मिटी विझी, नक में नोड़ी विझी नचाईंदो। न सिर्फ़ु हाकिम ख़ान खे, पर उन सां गॾु हुन जे गुनाहनि जो भाईवार कमदार खे बि नचायो वेंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अदाकारनि तमामु ज़बरदस्त महिनत कई। सभ खां पहिरियां सुपर हिट किरदारनि में आज़म जान मेंगल, अज़ीज़ कमराणी ऐं रिमशा शहज़ादी साबित थिया, ऐं उन खां पोइ सैयद निसार शाह जे गफ़ार ख़ान जहिड़े इंसाफ़ वारो किरदारु निभायो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान बि घटि कान कई। इन्ही 5-6 किरदारनि जे बुनियाद ते ज़हर ज़िंदगी ड्रामो अॼु 350 एपिसोड ते पुॼण वारो आहे, जंहिंजी अव्हां 346 एपिसोड अॼु ॾिठी हूंदी। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ओठे जहिड़े उठ बि तमामु बहितरीनु अदाकारी कई। बुनियादी किरदारनि में आज़म मेंगल ओठो मतिलबु उमैद अली कलवड़ साहब ऐं उन सां गॾोगॾु कमाल ख़ान, रिमशा शहज़ादी, अज़ीज़ कमराणी जो जेकॾहिं नालो न वठूं त इहा नाइंसाफ़ी थींदी, छो त रबनि ऐं राणे जी जोड़ीअ खे ॾिसी माण्हू असद कुरैशी जे किरदार खे बि विसारे वेठा आहिनि। नाज़रीन, हालार जो किरदारु निभायो असद कुरैशी, जंहिं उथंदे 5 एपिसोड में बहितरीनु अदाकारी कई ऐं हालार जो किरदारु बख़ूब निभायो। पर रबनि ऐं राणे जी तमामु बहितरीनु अदाकारी ॾिसण खां पोइ कंहिं माण्हू खे असद कुरैशी जी महसूस भी कमी कान थी त असद कुरैशी भी हिन ड्रामे में हुयो या न। बहरहाल, रबनि ऐं राणे, आज़म मेंगल ऐं अज़ीज़ कमराणी तमामु बहितरीनु किरदारु कयो। जेकॾहिं इन्हनि सां गॾोगॾु इन्हनि जी चरी मस्त भेण पठाणीअ जो नालो न खंयो वञे त उन सां बि नाइंसाफ़ी थींदी। बहरहाल, सोनू भी बहितरीनु अदाकारीअ जो मुज़ाहिरो कयो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में हूअं त बुनियादी किरदार इहे 7 हुया, पर हाणे इन्हनि ड्रामनि में बहितरीनु अदाकारनि में ॿिया बि नवां किरदार अची चुका आहिनि।
जंहिंमें हाकिम ख़ान जो किरदारु आहे ऐं हाकिम ख़ान जे कमदार जो किरदारु आहे। उन सां गॾोगॾु कमाल ख़ान सां गॾु जेको बख्शू जो किरदारु करे पियो तमामु बहितरीनु आहे। बख्शू ऐं कमदार हाकिम ख़ान अकबर उत्तरादी ऐं उन सां गॾोगॾु एजाज़ कोलाची तमामु बहितरीनु सीनियर लेजेंड अदाकार आहे। एजाज़ कोलाची जंहिं दौर जो अदाकार आहे हुन दौर जा त शायदि अॼु नोट ई बंदि थी चुका आहिनि। बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे में एजाज़ कोलाची जी एंट्री तमामु बहितरीनु साबित थी, छो जो त एजाज़ कोलाची हमेशह मथे लेवल जे ड्रामनि में कमु कंदो रहियो, मतिलबु त शहरी फैमिली टाइप जे ड्रामनि में तमामु घणो कमु कयो। सिंध टीवी ते ऐं KTN ते तमामु भला ड्रामा ॾिना, पर ॿाराड़ी जे कल्चरल ड्रामनि में जीअं पत्थर दुनिया सोप सीरियल हुई ऐं दर्दन जो दरिया आज़म जान मैगल जी डायरेक्शन में सोप सीरियल हुई, अहिड़नि सीरियल में एजाज़ कोलाची घटि नज़र आयो, बल्कि नज़र आयो ई न। बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे में हुन एंट्री करे पंहिंजो पाण खे मञायो त उहो बि हिकु अदाकार आहे। हालांकि जेके सीनियर अदाकार आहिनि असां त एजाज़ कोलाची खे तमामु घणो ऐं पुराणे वक़्त खां सुञाणो पिया, तमामु बहितरीनु ऐं सीनियर अदाकार आहे। ॾिठो वञे त आज़म जान मैगल जी लेवल जो ऐं उन सां गॾोगॾु थी बि सघे थो मथां सीनियर हुजे। बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे में आज़म मैगल रबनि जो किरदारु करे पाण खे सिंधी मीडिया जो शाहरुख़ ख़ान साबित करे छॾियो। हूअं त सिंधी मीडिया जो शाहरुख़ ख़ान अब्बास गुल ऐं हैदर क़ादरी हूंदो हो, पर हाणे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे ऑनियर थियण खां पोइ 350 एपिसोड ताईं रबनि जे किरदार सां एॾी जान विझी करे ना सिर्फ़ु मज़ाहिया पर एक्शन में भी भरपूर, ना सिर्फ़ु एक्शन पर ट्रेजिडी ॾुख वारे किरदारनि में भी आज़म मैगल पाण खे वॾो मञायो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अकबर उत्तरादी, सज्जाद समो, ख़ादिम हुसैन खखराणी, अहमद अली शेख, सैयद निसार शाह, उमैद अली कलवड़, रिमशा शहज़ादी, सोनू ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जे सीनियर मतिलबु सोनू जी माउ ऐं पीउ जे किरदार में भी बहितरीनु अदाकार साबित थिया। नाज़रीन, अकबर उत्तरादी जे पीउ जे किरदार में हूअं त वाहिद अली रज़ा हुयो, पर हाणे वाहिद रज़ा जी जॻह ते नियाज़ अची चुको आहे, जेको तमामु मोस्ट सीनियर अदाकार आहे, जंहिं पत्थर दुनिया जहिड़ी मेगा सोप सीरियल में भी बहितरीनु दुकान जो किरदारु कयो, मतिलबु दुकान वारे जो किरदारु कयो हो। नाज़रीन, अहमद अली शेख जो ज़हर ज़िंदगी ड्रामो पहिरियों ड्रामो आहे, पर हिन वक़्तु ज़हर ज़िंदगी ड्रामे खां अलावा भी अहमद शेख जा बहितरीनु ड्रामा हली रहिया आहिनि, जंहिंखे अव्हां कमीने कमाल ख़ान जे किरदार सां सुञाणो पिया। नाज़रीन, तमामु घणा दोस्त मैसेज कंदा आहिनि त मां ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां रिव्यू छो न आहे ॾींदो, आख़िर छाजे करे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे हिकु सिंधी ड्रामो आहे। मां पाण बि बेसिकली सिंधी आहियां, पर मुंहिंजे चैनल ते ॿिया उर्दू रिव्यू बि काफ़ी हलंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां उर्दू ड्रामनि खे ॾिसंदा आहियो त मुंहिंजे उर्दू ड्रामनि जा रिव्यू बि ज़रूरु ॾिसंदा। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे तमामु घणो पुॼाणी ते पुॻो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामो 400 एपिसोड खां पहिरियां ख़तमु थी वेंदो। हाणे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बंदि थियण जूं घणियूं अची चुकियूं आहिनि। हाणे कमाल ख़ान जहिड़े कमीननि किरदारनि खे ॻिचे में रसो विझी सॼे ॻोठ में नचायो वेंदो। तमामु जल्द इहे क़िस्तूं अव्हां ॾिसण वारा आहियो, त पोइ हींअर ई अव्हां पंहिंजो पाण खे संभाले वठो, छो त आज़म जान मैगल रबनि जे किरदार में हाणे मीरा खे ॾिसण खां पोइ, मीरा ऐं वारिस खे क़ैद में ॾिसण खां पोइ, कमीने कमाल ख़ान, हाकिम ख़ान ऐं ओठे जे टिनी चेहरनि खे हिक ई हंध ते गॾु ॾिसण खां पोइ चिरियो थी चुको आहे। हाणे रबनि तमामु जल्द इन्हनि खे मौत जे मुंहं में सुम्हारण वारो आहे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे ऐं रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। जेकॾहिं रिव्यू पसंदि आयो हुजे त हिन वीडियो में कमेंट सुठो करे पंहिंजो पाण खे सुठो साबित कंदा। जेकॾहिं कंहिं अदाकार जी दिलि खे रंजिश थी हुजे त मां उन्हनि खां माज़रत ख़्वाह आहियां। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु ऐं ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV। अल्लाह हाफ़िज़।